हुमायूं वेझो रेलवे पटड़ी ते धमाको थियो आहे, जंहिं जे करे जाफर एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वयूं आहिनि। रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ जाफर एक्सप्रेस में धमाके बैदि ख़ौफ़ जो माहौल पैदा थी वियो आहे। धमाके बैदि मुसाफ़िरनि में ख़ौफ़ जानी नुक़सान जी का बि इत्तला नाहे मिली सघी। धमाके जी इत्तला ते पुलिस जी भारी नफ़री वाक़िए वारे हंधि पहुची वई आहे। बम डिस्पोज़ल स्क्वाड खे तलब कयो आहे। इलाइक़ो सिक्योरिटी इदारनि घेरे में आणे छॾियो आहे। पुलिस मूजिबि शाहिदियूं गॾु करण जो अमल शुरू कयो आहे। धमाके जी नोयत जी जाच जारी आहे। मुतासिर थियल बोगियूं हटाइण ऐं ट्रैक बहाल करण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। रेलवे इंतज़ामिया मूजिबि मुसाफ़िरनि जी हिफ़ाज़त ऐं मंज़िल ताईं पहुचण लाइ मुतबादिल बंदोबस्त कयो वियो आहे ऐं जल्द मुसाफ़िरनि खे पंहिंजी मंज़िल ॾांहुं रवानो कयो वेंदो। असां हिकु भेरो ॿी हर ॿुधाईंदा हलूं त रावलपिंडी खां कोयटा वेंदड़ जाफर एक्सप्रेस में हुमायूं वेझो धमाको थियो आहे, जंहिं जे करे जाफर एक्सप्रेस जूं 3 बोगियूं पटड़ी तां लही वियूं आहिनि। फ़िलहाल जानी नुक़सान जा का इत्तला नाहिनि मिलिया।